ताज़ा वाक़िया करासी तंगवाणी वेझो जमाल जे कचे वारे इलाइक़े में बहलकानी ऐं नंदवाणी गैंग ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। तंगवाणी वेझो जमाल जे कचे वारे इलाइक़े में बहलकानी ऐं नंदवाणी गैंग ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कयो था अता हुसैन मलिक टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। अता हुसैन, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, कश्मीर कंदकोट पुलिस जो रेंजर्स गडियल तौर जमाल पुलिस थाने जे हदन में बालकानी ऐं नंदवाणी गैला खिलाफ इंटेलिजेंस बेस जे बदल जो ऑपरेशन जारी है। एसएसपी कश्मीर मोहम्मद मुराद घांगरो जी अगवानी में ये ऑपरेशन जारी है। कश्मीर पुलिस सीआई सभिनी एसएच फाइटर डिफेंस टीमन सिंध रेंजर जे मुश्तमिल एक वडी नफरी जमाल जे हदन में बालकानी ऐं नंदवाणी गैंग खिलाफ इंटेलिजेंस बेस ते बदल छापोणी ऑपरेशन कयो है। पुलिस ऐं रेंजर जे धाड़ीरनि जे थाकनि खे घेरो वरितो है, जेके हिन वक़्तु सर्च ऑपरेशन जारी है। एसएसपी कश्मीर मोहम्मद मुराद जो वधीक चवण है त हीउ ऑपरेशन जवाबदारनि जे गिरफ़्तारी ऐं ॾोहनि खे मुकमल ख़ात्मे ताईं अमन बहाली ताईं ऑपरेशन जारी रहंदो। जी अता हुसैन मलिक, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।